भूख बीमारी उन अल्लाह मुझे क्यों नची डलावन में पाया ने सिर्फ कई कोनी लगा तुम्हें कोनी तार ने भी सके कोनी गरीब हाँ बस आप ही काल दे मो यार बस पानी आ अब असां हिन धरतीअ जा मालिक आहियूं असां हिन धरतीअ जा आहियूं ऐं हीअ धरती असांजी आहे सिंध असांजी आहे या थी मुझे अम्मा असां जानियूं बचाए पंहिंजूं निकिता आहियूं रुठा कोन आहियूं विसरिया कोन आहियूं थोरो विछोड़ो पइजी वियो आहे हिन बहर जे बादशाह जेको असां सां कयो आहे अलाह इन जी असांखे माफ़ी ॾींदो अबा केरु आहे जेको असांखे हितां कढंदो असांजा बच्चा असांखां विछड़जी विया आहिनि मुंहिंजो पुटु विछड़जी वियो आहे मुंहिंजी नुंहुं विछड़जी वई आहे अबा मुंहिंजी जवान न्याणी मां सां गॾु आहे असां हिते हीअं पटन में खुले मैदान में वेठा आहियूं अधी अधी ये मौजा इतने वेठा मुझे उते पहुंचा मां तो कहता थी बता मुझे मावट पहुंचा तुके खुदा जो वास्तो आए तुके खुदा जो वास्तो मुझे वड्डी हल तो मुझे आप पार्टी पहुंच दो वड्डी हल मुझे माने वड्डी हल मुझे माने वड्डी हल केरु मिलंदो के साईं सदाई कर तू मुंहिंजी सिंध ते करम सिंध जे मारवणन जो रख तू हाणे धरम साईं सदाई कर तू मुंहिंजी सिंध ते करम सिंध जे मारवणन जो रख तू हाणे धरम अल्लाह साईं मौला साईं अम्मा चयो हुयो मां न माई गुलनाज़ मुड़स खे ॿधी करे फिटो कयो आहे ऐं अदा रोशन ज़ाल का सवा चुरंदो बि न ॾिठई न अरे अम्मा ज़ाल मुड़स सां न ॿधल हूंदी त ॿियो कंहिंसां ॿधल हूंदी हाँ हाणे रुगो मिलन त आस झकी थिए हीअं ठरी पए मुंहिंजो त हीअं थो फाटे हुननि जी जुदाईअ में सच ॻाल्हि पुछी त दिल न लाहे अम्मा दिल न लाहे अलाह कंदो मिली वेंदा नेठि लहंदो तुंहिंजो सीअड़ो असन तो रुली रुली मोटे आए सकते नेठू औरत जी काल एहतजाज पे कयो समझण जी कोशिश कर ओके गुलनाज़ ॾिसूं था मां त ॻरी वई आहियां आख़िर वो किथे आहे मां हाणे वधीक सब्र नथी करे सघां मुंहिंजी तबियत बि ख़राब पई थी अच्छा हिकिड़ो ॾस मिलियो आहे हिकिड़ी कोशिश कयूं था अच्छा मुंहिंजो रोशन बच्चा काॾे हलियो वियो आहे तो बिना तुंहिंजी मां न जीअंदी अबा वापस मुंहिंजा बच्चा अरे सब मुझे हथ खाली करे हलियो वियो आहे मुंहिंजा बच्चा
अल्लाह मुझे बचड़ो ओ मुझे बच्चा अलिया तो बिना तुझी मां न जियंदी मुजाफा ओ तो बिना मां मरी वेंदस तो मां तो के काथो बोलिया मां के धान्या के चवा मासा के डोकीस तो अरे मुझे बच्चा लगती है मुखे पंहिंजा मिली विया आहिनि फरज़ाना पर मुंहिंजे पेरनि में सत कोन्हे ही हालनि उन्हनि जा उफ खुदाया पंहिंजी धरतीअ ते ई धिकाणा आहिनि अंकल प्लीज़ तूं हिम्मत का कम वठ आख़िरी हिननि सां मिलणो त आहे न मुझे बच्चड़ी आई मां सत को वना किथे हुया तो किथे हुया मुके छडे वने हां तू सुखी तो आई ना हां खुश हुई भगवान यो तो बताए मुझे रोशन गाथिया बुधाई छो न थी हां हे पक्का किथे लिखी बिठो हुंदो बी त एड़ा दी करना छे क्या से जो याद कर दो अज मार कढंदी मां सा केडा डी मागे छडे हलियो हो तो संग बी मिले त सही अज असल कथा थी मारोड़ा अम्मा छा अम्मा तोखे कल ही ना है न गाल जी जड़ी तू मां थींदी न तड़ी तोखे खबर पवंदी त अमर जी ममता छा है मां केडो तड़पी आया ता बचन का अरे अम्मा हिकड़ो त हिन दरिया धिकियो आ वरी तू भई धिकी अगर मां के बुधाई छो न थी त मुझो रोशन किथे आ बस मुके रोशन कपे अम्मा रोशन हाणे इन दुनिया में कोन रहियो अम्मा सभिनी खे छॾे हलियो वियो अम्मा पूछी ॻाल्हि आहे रोशन हिन जहान में आहे जेसि ताईं मुंहिंजो सिरीअ में साहु आहे त मुंहिंजो बचिड़ो माथो अलॻि नथो थिए अड़े इहो चवण खां अॻु में तोखे मां ते कहल बि न आई हा तूं इहो चवण खां मां वटां आईं निभागी अम्मा के जी अम्मा न मां नाया के जी अम्मा एकड़ो दरिया लिखियो बियो दान लिखियो मां काॾे वञा मुंहिंजो बचिड़ो रोशन पर ही मुखा ना निकरी वञे था ना ना हाथ मुके मां के जी मां नाया मां
असांजे रोशियो जी मां आया मुझे तक सो न। तेरा मुझे गाल पे धोना माँ माँ बस कुछ नहीं रोशन मुझे गाल पे धोना न माँ ओ दरिया बादशाह मुझो पुट माके रोशन खपे पुट खपे या अल्लाह माके मुझो पुट खपे बच्चो माके वापस खपे तू एडो जालिम छो थे दरिया बादशाह मां तो धरती आया मां मां आया तू ये न तो करे सके तू कैसा बच्चा अमर जा न तो कैसे सके मुझे पुट माके वापस वे पला दव ए पला दो मुझे बच्चो माके दियो ओ बाहर जा बादशाह ओ मुझे अल्लाह साईं केॾो आसानी सां चई छॾे मुंहिंजो रोज़ मरी वियो आहे अरे तोखे माते क्यास बि अमर जी जल्दी न आयो कहिड़ी निभागी माउ आहे जेको इहो लफ़्ज़ ॿुधी सघे पुट जे बारे में बादशाह न करे एॾो ज़ुल्म घर तबाह बर्बाद करे छॾियई किन के यतीम कई किन के बेवा कई अरे तो वटि लखे हज़ारे पिया आहिनि हीरा लाल पेट में मुंहिंजो हिकिड़ो लाल हुयो झोलीअ में उहो बि तो कसे छॾियो मां कंहिं वटि ढाई थी वञा मुंहिंजो बच्चो मांखे मोटाए ॾे अल्लाह गुलाम कर मुंहिंजा परवरदिगार आजा के करके जाओ मुझा परवरदिगार मुझा रब मांगे मुझे बच्चों मोटाए दे मुझे झोली खाली थी भैया मुझे लाल मांगे मोटाए दे मुझे लाल मांगे मोटाए दे मारो ना अम्मा अच्छा अम्मा गुलनार किथे है अम्मा वो दरिया दिखाई हुई मथा उनखे तहां दिखायो अयो वीचारी हमेशा जे लाइ दिखजी वई हमेशा जे लाइ
विसरा तो कैसा जगह रखा क्या जो बचा सके कल 24 कलाकनि जे अंदर मां पंहिंजे सथ जे तो पलाण चक्कर में को भी कदम न खड़ जाए बस सटे बस पर अगर तुझी धीअ मुझे भाउ जी ज़ाल न थी तो उनकी लाश के कुलो जरूर ॾींदासीं इतने खून जूं नदियूं पता न छॾ दो न छॾो तोखे जाना थी तू चोर आही मुंहिंजी दिल हथ कई तू दार आही न तो जवाब बस अहिड़ो जवाब ॾे तो तू याद करियो लकायुम नीह जो नातो इहो नातो निभाईंदुसि उमेद आहे रूठल राणे खे मिनतुन सामनाईंदुसि इज्जत जो नाजायज फायदो न वठ मां चवां थी पई रोक पंहिंजे ज़ुल्म खे त पोइ मौत तव्हांजो मुक़दर हूंदो अल्लाह कंदो न छिजंदासे जीअं तीअं रहंदासे बेटी न ख़बर पवंदी हुई जॾहिं पंहिंजो थ जानी जुदा हाणे सूरन मां समझी वियासीं